दोस्तों हिन महिल असां तसूफ़ ते ॻाल्हाईंदासीं ऐं उन फ़क़ीरीअ सबक़ ते जेको फ़क़ीरी तसूफ़ जेको असांखे अमन ऐं सां रहण जो दर्स ॾिए थो उन तसूफ़ ते ॻाल्हाईंदासीं। दोस्तों ॾींहों ॾींहुं असांजे पाकिस्तान में इंतिहा पसंदी अञा वधंदी थी वञे। ज़हन इंतिहा पसंदी जा घणा तैयार थी चुका आहिनि। असां जेकॾहिं पाकिस्तान में ऐं सिंध में अमन करणु चाहींदासीं त असांखे तसूफ़ जा ज़हन तैयार करणा पवंदा ऐं सभिनि खे तसूफ़ वारो रस्तो वठणो पवंदो। जेके औलिया अल्लाह बुज़ुर्ग जेके वॾे पाए जा थी गुज़रिया उन्हनि जो आख़िरी जेको मंज़िल हुयो, आख़िरी जेको सबक़ु हुयो उहो तसूफ़ जो हो। तसूफ़ में इंसान त वॾी ॻाल्हि आहे, पर जिरी जीत ऐं जानवरनि खे बि माना ईज़ा नाहे पहुचाइणो, उन्हीअ जो बि ख़्यालु करिणो आहे। तमामु रवादारी ऐं माना मोहबत ऐं माना अमन ऐं सुकून सां माना ज़िंदगी गुज़ारणी आहे। एतिरो बर्दाश्त करिणो आहे जो केर बि झिणक ॾे केर बि केतिरो बि ॻाल्हाए, केतिरो बि तपी ॻाल्हाए, भली ॾोह बि हुन ॾे हुजे, पर असांखे कंहिंखे झिणक बि नाहे ॾियणी ऐं बर्दाश्त करे सब्र ऐं तहमुल जो तरीक़े ते हलणो आहे ऐं कंहिंजो हक़ु बि न खाइजे, कंहिंजे हक़ूक़ बि माना गज़ब न कजनि। इंतिहा पसंदी जे करे या हक़ूक़ न मिलण जे करे बि असांजे पाकिस्तान में ख़ासि करे ही माना खूनरेज़ी पई थी हले। जिन खे हक़ूक़ नथा मिलनि उहे बि मुंहिंजे ख़्याल में उहे बि पाकिस्तान जे अमन खे ख़तमु करण जी कोशिश करे रहिया आहिनि। पर असां था चऊं त ही दुनिया ते वेह छो, ही जेकॾहिं असां पाकिस्तान में सिंध में तसूफ़ खे माना तरजीह ॾींदासीं, उहे हर इदारनि में उहो तसूफ़ जा उहे माना सबक़ पढ़ाया वञनि ऐं सभिनि खे दर्स ॾिनो वञे त ही सॼो मुल्क असांजो महबत जो हिकु गहवारो बणिजी वञे। हर को हिके खे ॾिसी अमन जे ऐं खे बहाल कंदे पाण में भाकुर पाए, जीअं गलनि सां मिलाए, जीअं कबूतर जा गल सां मिलाईंदा आहिनि, या जेको गेरो आहे उहो बि अमन जी निशानी आहे। अहिड़े लेवल सां असां इन्हीअ नफ़सानी ख़वाहिशनि खे तर्क करे ऐं पंहिंजे आख़िरत जी ज़िंदगी खे उजारियूं ऐं हिके सां प्यार ऐं मोहबत जो इज़हार कंदा रहूं। ही माल मिल्कत सभु हिते रहंदो, तंहिं करे असां असुली पंहिंजी आख़िरत वारी ज़िंदगी बणायूं। ही नफ़सानी ख़वाहिशूं कॾहिं बि पूरियूं थियण जूं न आहिनि। कंहिंजो बि पेट हिन महिल ताईं न भरियो आहे। को अहिड़ो माण्हू आहे जंहिं चयो हुजे त मूं ॾाढो ड्रॉ कयो आहे, मुंहिंजो मौत एतिरो खाधो आहे जो मुंहिंजो पेट भरिजी वियो आहे, मूंखे माना अहिड़े हुनजे नफ़सानी ख़वाहिशूं, हुनजे पेट जो नफ़सानी ख़वाहिशूं या नफ़्स जूं ख़वाहिशूं इहे कॾहिं बि पूरी थियण जूं कंहिंजूं बि न आहिनि, सवाइ उहे माण्हू जेके इन्हीअ ख़वाहिशुनि खे तर्क करे ऐं अल्लाह जे उन निज़ाम दस्तूर ते हली इंसान खे न ईज़ाए, इंसान खे न ॾुखाए, न कंहिंजो हक़ गज़ब करे, न कंहिंजी गिला करे, न चोरी करे, न ज़ना करे, न कंहिंखे ॾुखाए ऐं अमन जी ॻाल्हि ते सदाईं अमन जी ॻोल्हा में रहे ऐं सदाईं अमन जी ॻाल्हि करे, उहे ई माण्हू कामयाबु आहिनि। महिरबानी। अस्सलामु अलैकुम।